अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन दाजी बहालतन मां गुज़रे पे। एक तरफ़ मासूम न्याणियुनि जो जबरी तौर मज़हब तब्दील करायो पियो वञे त ॿिए पासे वरी विछोड़े जी मुंद वरी आई आहे। नाम्यारा लेखक ऐं नाम्यारा शख़्स लाॾाणो कंदा पिया वञनि। मुबैना तौर अगवा थी वियल टिनि भेनरनि ऐं हिकु निगर खे जॾहिं शहदादपुर जी अदालत में पेश कयो वियो त अदालत ॿिनि भेनरनि खे गोशे आफ़ियत ट्रस्ट कराची में रहण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त नाबालिग डिशना ऐं निगर खे वालदेन हवाले कयो वियो। मज़हब जी तब्दीली वारे मामले ते नाम्यारे कानूनदान ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सरवाण अयाज़ लतीफ़ पली जे लिखियो, मज़हब तब्दील करण जे ख़्वाहिशमंद फ़र्द जी घटि में घटि उमिरि 18 साल ऐं सुञाणप कार्ड ठहियल हुअणु घुरिजे। मज़हब तब्दील करे फ़ौरन 1 महीने अंदरि शादी करण जे ख़्वाहिशमंद फ़र्द लाइ घटि में घटि उमिरि 21 साल हुअणु घुरिजे। मज़हब तब्दील कंदड़ न्याणी जो फ़क़्ति सेशन जज जी अदालत ॾाढो बयानु थिए। बयान दौरान अदालत ॾाढो लाॻापियल ज़िले जे SSP जी तहरीरी रिपोर्ट ज़रिए इहो साबित थिए त उहो फ़र्द अगवा नाहे थियो ऐं कंहिं दबाव ब्लैकमेलिंग या ख़तरे में नाहे। सेशन जज बयान वठण खां अॻु मज़हब तब्दील कंदड़ फ़र्द खे अगवा कंदड़नि या शादी जे उम्मीदवार जे कब्ज़े मां वठी 3 ॾींहंनि लाइ कंहिं शेल्टर या सरकारी या समाजी इदारे जे हवाले करे। सेशन जज आॾो बयान खां अॻु मज़हब जी तब्दीली जे ख़्वाहिशमंद फ़र्द जूं शेल्टर या दारुल अमान में माउ पीउ ऐं भेनरनि भाइरनि सां 3 मुलाक़ातूं करायूं वञनि। मज़हब तब्दील कंदड़ न्याणी सां शादी कंदड़ मर्द पारां निकाहनामे में घटि 5 लख रुपया हक़महर लिखायो वञे। अदालती हुकम ऐं निकाहनामे में ॼाणायो वञे त मज़हब तब्दील कंदड़ न्याणी खे हर महीने में 1 ॾींहुं माइटनि वटि वञी रहण या मिलण जी ऐं तालीम जारी रखण जी इजाज़त हूंदी। शादीशुदा औरत जे मज़हब तब्दील करण जी सूरत में पहिरीं इहा डिसोल्यूशन ऑफ मैरिज जे कानून तहत पहिरें मुड़ुस खां तलाक वठी पोइ ॿी शादी करे। परणियल ऐं ॿारनि वारी औरत जे मज़हब तब्दील करण जी सूरत में खेसि पंहिंजा पहिरें मुड़ुस वारा सग़ीर ॿार पाण सां रखण या उन्हनि सां हर हफ़्ते मिलण जी इजाज़त हुअणु घुरिजे। मज़हब तब्दील कंदड़ परणियल ॿारनि वारी औरत ऐं संदसि नव मुड़ुस पाबंद बणाया वञनि त उहे पहिरें मुड़ुस मां थियल सग़ीर ॿारनि जी तालीम, इलाज ऐं खाधे पीते जे माहिवार ख़र्च जो अधु ॿारनि जे बालिग़ थियण ताईं भरींदा रहंदा। MA पिताफ़ी लिखियो त जबरी मज़हब तब्दील कंदड़नि ख़िलाफ़ हिकिड़ी बि कार्रवाई नाहे थी। रिंकल कुमारी इस्लामाबाद जी कोर्ट में रड़ंदी रही त वालदेन ॾांहुं वञणु चाहियां थी, पर कोर्ट खां मथां फ़ैसिलो करे जबरी मज़हब तब्दील करे मुड़ुस सां रवानो कयो वियो। साॻे जबरी मज़हब तब्दील जी ही बि हिकिड़ी कड़ी आहे। मज़हब इनफ़रादी ऐं ज़ाती मसइलो आहे। हर इंसान खे पंहिंजी पसंदि हुजे त हू कहिड़ो बि मज़हब रखे, पर 1947 खां पोइ यानी हिन वहशी रियासत जे वजूद में अचण सां ई जबरी मज़हब तब्दील करणु शुरू कया विया, छाकाणि त सिंध जो मिडल क्लास हिंदू मज़हब सां तालुक़ु रखे थो ऐं मिडल क्लास तबिको ई समाज में तब्दीली जो किरदारु अदा कंदो रहियो आहे। तंहिं करे वहशी रियासत ख़ौफ़ में वरितल हुई ऐं पोइ सिंध जे मिडल क्लास तबिके खे हिकिड़े इशू पुठियां लॻाए सिंध मां तड़े कढण जो सिलसिलो शुरू कयो वियो। जबरी मज़हब तब्दीलीअ जे करे सवें हज़ारे ख़ानदान हिंद लॾे विया। नाम्यारी शाइरा नसरीन अल्ताफ़ फ़ौतगी खां अॻु पंहिंजे फेसबुक ते लिखियो, शहदादपुर जेका मुंहिंजी जनम भूमि, जंहिं शहर जे घटियुनि रोडनि ते मां घुमियुसि, उतां जे तइलीमी इदारनि मां तालीम हासिलु कयमि, उते ई उस्ताद जहिड़े पेशे सां लाॻापियल रहियसि ऐं उतां ई तरक़ी करे ऑफिसर बि थियसि। उन शहर सां रूह जुड़ियल आहे। उन शहर में मुंहिंजनि अबनि ॾाॾनि जूं हरिड़ियूं पुरियल आहिनि। सोणी मिहार जे उन अमन ऐं मोहबतनि वारे शहर में हर क़ौम, फ़िरक़नि ऐं मज़हबनि जा माण्हू ॾाढे प्यार, इतिहाद ऐं ॿधी सां रहंदा आया आहिनि। हिंदू कम्यूनिटी जूं 2 न्याणियूं ऐं 1 छोकिरो ओचितो ग़ाइबु थी विया। ॻोल्हा खां पोइ ख़बर पई त खेनि तालीम ॾींदड़ उस्ताद सरफराज़ उन्हनि जो इस्लाम जे फेवर में ब्रेन वॉश कयो ऐं खेनि मज़हब फेराइण लाइ आमादा करे उन्हनि खे घर मां फ़रार करायो। अॼु जॾहिं
मूं उन्हनि न्याणे जे वारसनि खे तड़पंदे रोअंदे रड़ियूं कंदे ॾिठो। मुंहिंजो रूह कंबी वियो। या अला, एतिरी अज़ियत, बचन जो ईअं जहिड़े खसिजी वञणु, हीअ त का वॾी गहरी साज़िश आहे। सिंध जे असल वारसनि खे सिंध मां लोधण ऐं कढण जी ज़ाहिर आहे। आंडनि में ईअं हथ पवंदा, ईअं इज़तूं सरियाम खॼंदियूं त उन धरती ते केरु रहंदो। सिंधी हिंदू जेके वापार में सख़्तु महिनत करे पाण भरा आहिनि, से पंहिंजनि बचनि खे सुठी तालीम ॾियनि था। जॾहिं सिंध जे तालीमी इदारनि में उन्हनि खे पंहिंजे मज़हब खां बाग़ी करे घरनि मां कढियो त अदम तहफ़ुज़ जे करे हूअ पंहिंजे ॿारनि खे कीअं पढ़ाईंदा। सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कजे थी। जेके बि हक़ीक़तूं आहिनि उहे अॻियां अचणु खपनि। उन में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।